अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां तजियनि, तबसरनि ऐं शाइरी समेत भेटाउनि सां भरियल प्रोग्राम मंज़रनामो अवांजी ख़िदमत में पेश कयो वेंदो आहे। जग जहान जे ख़बरनि ते मुश्तमिल प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया पिणु अवांजे समातनि जी नज़र कंदा आहियूं। उन सां गॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मुख़्तलिफ़ लेखकनि जूं लिखणियूं, तारुफ़, इंटरव्यू ऐं उन सां गॾु सिंध में थींदड़ सियासी समाजी तक़रीबनि जो मुकमिल अहवाल ऐं उन सां गॾु यादगार तक़रीरूं। असीं तारीख़ जा वर्क वराईंदा आहियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। जेकॾहिं अव्हीं असांजी नशरियात लाइव ॿुधणु चाहियो था त पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो जी ऐप डाउनलोड करे रेडियो जी नशरियात 24 कलाक लाइव ॿुधी सघो था। उन सां गॾु अव्हीं यूट्यूब चैनल ते वञी सर्च करे सघो था वॉइस ऑफ सिंध न्यूज़, जंहिं ते असांजा प्रोग्राम, असां जूं वीडियोज़ मौजूदु हूंदियूं आहिनि, जिन खे न सिर्फ़ु तव्हीं पाण ॿुधो पर पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। पेश करियूं था नौशकी वारे इलाइक़े में मारिजी वियल हिकु ख़ानदान जे चइनि नौजवाननि बाबति ख़ुसूसी रिपोर्ट। मोहम्मद काज़म जी हीअ रिपोर्ट असीं BBC उर्दू जे तावन सां अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। ग़ुरबत ऐं मजबूरी सबबि असां पंहिंजे ख़ानदान जे 4 ॿारनि खे केतिरा ई मैल परे मज़दूरी लाइ बलूचिस्तान मोकिलियो, पर उते पेश आयल ताज़नि वाक़िअनि में हूअ पंहिंजूं हयातियूं वञाए वेठा। सिंध जे ज़िले घोटकीअ जे इलाइक़े उबावड़े सां वास्तो रखंदड़ रफ़ीक अहमद ॿुधायो त हिकु वक़्तु चइनि नौजवाननि जी ओचिती मौत संदन ख़ानदान खे लोॾे छॾियो आहे। अहिड़ो सदमो ॾिनो आहे जेको बर्दाश्त करणु इंतिहाई ॾुखियो आहे। हुन ॿुधायो त फ़ौत थियलनि में संदसि 2 भाइटा ऐं 1 सौट जो पुटु शामिलु आहे। नौशकी में सरकारी अमलदारनि तस्दीक कई त 31 जनवरी खां शुरू थींदड़ हमलनि दौरान नौशकी में मारिजी वियल आम शहरनि मां 5 ॼणा सिंध सां वास्तो रखंदड़ हुआ। नौशकी समेत बलूचिस्तान जे 12 शहरनि जे मुख़्तलिफ़ हंधनि ते 31 जनवरी ते थियल हमलनि में दर्जने माण्हू मारिजी विया ऐं ज़ख़्मी पिणु थिया हुआ। मारिजी वियल उहे 4 नौजवान केरु हुआ? रफ़ीक अहमद ॿुधायो त संदसि 2 भाइटा ऐं सौट जो पुटु 17 खां 20 वरहनि जी उमिरि जा हुआ ऐं उन्हनि मां को बि परिणियल न हो। हुन ॿुधायो त उन्हनि मां सजाद हुसैन ऐं शहज़ाद हुसैन सॻा भाइर हुआ ऐं उहे मुंहिंजे भाउ फैज़ अहमद जा पुट हुआ, जॾहिं त ग़ुलाम अब्बास मुंहिंजे ॿिए भाउ मुराद अहमद जो पुटु हो। उन्हनि सां गॾु मारिजी वियल ख़ानदान जो चोथों फ़र्द कामरान हो, जेको मुंहिंजे सौट जो पुटु हो। उन्हनि जो तालुक़ सिंध जे ज़िले घोटकीअ जे तालुक़े उबावड़े जे इलाइक़े मुरीद शाख सां हो। रफ़ीक अहमद ॿुधायो त सजाद हुसैन 4 दर्जे ताईं ऐं शहज़ाद हुसैन 5 दर्जे ताईं तालीम हासिलु कई हुई, जॾहिं त बाक़ी 2 ॿार ग़ुरबत सबबु कॾहिं स्कूल ई न वञी सघिया। हुन वधीक चयो त असां ग़रीब हुआसीं, तंहिं करे न सिर्फ़ु असां उन्हनि खे पढ़ाए न सघियासीं पर नंढी उमिरि में उन्हनि खे मज़दूरी लाइ पाण खां परे मोकिलिणो पियो त जीअं हूअ कुझु पैसा कमाए घर जे ख़र्च में वरनि जो हथ वंडाइनि। उहे नौजवान नौशकी में मारिजी विया। रफ़ीक अहमद ॿुधायो त संदन ख़ानदान जा उहे 4 ॿार 2 महीना अॻु सिंध जे हिकु ठेकेदार सां गॾु बलूचिस्तान विया हुआ। हुन चयो त पहिरियां उन्हनि खे होशाब वटि रखियो वियो, जितां हू कोयटा आया ऐं पोइ नौशकी विया, जिते हुननि डिग्री कॉलेज में हलंदड़ तइमीराती कम में मज़दूर तौरु कमु शुरू कयो। वाज़ह रहे त होशाब पाकिस्तान जे सूबे बलूचिस्तान जे ज़िले केच में वाक़िअ हिकु इलाइक़ो आहे जेको पंहिंजी फितरी ख़ूबसूरती, तारीख़ी अहमियत ऐं कुझु सिक्योरिटी सूरतहाल सबबु ख़बरनि में रहंदो आहे। रफ़ीक अहमद ॿुधायो त 31 जनवरी ते थींदड़ हमले खां पोइ जॾहिं हुन पंहिंजे ॿारनि सां राब्ते लाइ मोबाइल फ़ोन ते कॉल करणु शुरू कई त
उन जा फ़ोन लगातार बंदि मिली रहिया हुआ, जंहिं सबबु हुननि नौशकी में ठेकेदार सां राब्तो कयो। ठेकेदार सां राब्तो करण ते उन्हनि खे मालूम थियो त उन जा 4 ॿार मारिजी विया आहिनि। हुन ॿुधायो त 4 नौजवान ॿारनि जी मौत जी ख़बर सां गॾु ई असांजे ख़ानदान में मातम मची वियो। उन वॾे सदमे सबबि घर जे औरतुनि जे रुअण ऐं दाहुन समूरे इलाइक़े खे सोगवार करे छॾियो। हुन चयो त असां ग़रीब हुआसीं ऐं हिते रोज़गार जा मौक़ा न हुआ, तंहिं करे असांजे ॿारनि खे परे महिनत मज़दूरी लाइ वञिणो पियो। पर असांखे छा ख़बर हुई त मज़दूरी लाइ वेंदड़ असांजा ॿार कफ़न में वेढ़ियल वापसि घर ईंदा। डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर अस्पताल नौशकी जे MS फ़ोन ते ॿुधायो त नौशकी में पैदा थियल सूरतहाल सबबि जेके 9 लाश सिविल अस्पताल आंदा विया हुआ, उन्हनि मां 5 माण्हुनि जी सुञाणप थी वई आहे, जंहिंजो तालुक़ु सिंध सां आहे। सरकारी अमलदारनि मूजिबि नौशकी में 3 ॾींहं छिकताइण वारी सूरतहाल जारी रहण सबबि उन्हनि माण्हुनि जा लाश पहिरियां अस्पताल आणण ऐं पोइ नौशकी खां कोयटा जे विच में सिक्योरिटी क्लीयरेंस न मिलण सबबि संदन अबाणनि इलाइक़नि ॾांहुं मोकिलण में देरि थी। पर जॾहिं नौशकी इंतिज़ामिया जे हिकु सीनियर एहलकार सां राब्तो कयो वियो त हुन चयो त मारिजी वियल 5 माण्हुनि जा लाश छंछरु ॾींहुं संदन अबाणनि इलाइक़नि ॾांहुं रवाना कया विया। हुन इन ॻाल्हि जी बि तस्दीक कई त उहे माण्हू डिग्री कॉलेज नौशकी में मारिजी विया हुआ, जिन मां 4 जो तालुक़ु ज़िले घोटकी ऐं 1 जो तालुक़ु ख़ैरपुर सां हो। नौशकी में सूरतहाल अञा मुकमिल तौरु मामूल ते न आई आहे। 31 जनवरी ते बलूचिस्तान जे शहरनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते हमलनि खां पोइ नौशकी खां सवाइ कोयटा समेत ॿिनि शहरनि में अक्सर जहिड़ा बंदि थी विया हुआ। पर नौशकी में हथियारबंदनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस विच में 3 ॾींहं लगातार छिकताइण रही हुई। उन खां पोइ बि नौशकी शहर जे भरपासे हथियारबंदनि जी मौजूदगी सबबि नौशकी ऐं कोयटा जे विच वारे शाहराह ते ट्रैफ़िक मुकमिल तौरु बहाल न थी सघी। नौशकी ऐं ईरान जे सरहदी शहर तफ्तान वारे रस्ते जे ट्रांसपोर्टर महमूद बादीनी ॿुधायो त शाहराह जी बंदिश सबबि कोयटा खां तफ्तान ताईं सफ़र कंदड़ माण्हुनि खे सख़्तु परेशानियुनि ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हुन चयो त जेकॾहिं माल बरदार गाॾियुनि जी अचु वञु मुश्किल आहे त घटि में घटि बसनि ऐं मुसाफ़िरनि खे खणंदड़ निढियुनि गाॾियुनि खे अचु वञ जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं माण्हुनि जूं तकलीफ़ूं घटिजनि। हुन वधीक चयो त 31 जनवरी खां रस्ते जी बंदिश सबबि नौशकी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में खाद खुराक जे शयुनि जी खोट पिणु पैदा थी वई, जॾहिं त सूबे जी सतह ते कुदरती आफ़तनि सां मुंहुं ॾींदड़ इदारे PDMA पारां चयो वियो त शाहराह जी बंदिश सबबि जेके रुकावटूं हुयूं उन्हनि खे ख़तमु कयो वियो आहे ऐं ट्रैफ़िक जे वहिकरे खे बहाल कयो वियो आहे। नौशकी सां तालुक़ु रखंदड़ हिकु दुकानदार नासिर अहमद ॿुधायो त ग़ैर यकीनी सूरतहाल सबबि जुमे ते 7 ॾींहं बि पंहिंजे दुकान खोलण लाइ बाज़ार न वञी सघियसि। हुन चयो त जेतोणीकि शहर में दुकान खुली रहिया आहिनि, पर जुमे ॾींहुं मस्जिदनि मां ऐलान करायो वियो त दुकानदार शाम 5 वॻे दुकान बंदि कनि ऐं सुबुह 9 वॻे खोलनि। जॾहिं इन सिलसिले में बलूचिस्तान हुकूमत जे हिकु सीनियर एहलकार खां सवाल कयो वियो त हुन ॿुधायो त नौशकी में शाम जो कर्फ्यू लागू करण बाबति को फ़ैसिलो नाहे कयो वियो। हीअ असीं पेश करे रहिया हुआसीं नौशकी जी सूरतहाल ऐं सिंध जे मारिजी वियल मज़दूरनि वारे अलमीअ ते ख़ुसूसी रिपोर्ट। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन